नून गुन्ने वाला लफ्ज़ पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही सबक नून गुन्ने जे आवाज़न मां ठहियल आहे। अचो त नून गुन्ने जा लफ्ज़ पढ़ूं। अखर चे नून डे। आवाज़ चे नून ज़बर चैन प्लस ट्रे पेशो ट्र चंद्र। अखर घे नून डे। आवाज़ घे नून ज़ेरे घे टे पेशो ट लफ्ज़ घिंड। अखर अलफ नून बे। आवाज़ अलफ नून ज़बर ऐं बे पेशो ब अम्ब। अखर डे अलिफ नून दाल। आवाज़ डे अलिफ नून डां प्लस दाल पेशो द नाद। अखर शीन ये नून हे नून। आवाज़ शीन ये नून ज़ेर शी प्लस हे नून पेशो हाँ शी हाँ। हिन में अखर टे आवाज़ में आहिनि। आवाज़ हिकु आहे शी। हिन में ॿ अखर आहिनि। आवाज़ हिकु आहे हाँ। ही नून गुन्ने वारा आवाज़ हुआ जंहिंजा लफ़्ज़ हुआ। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। नून गुन्ने वारा लफ्ज़ पढ़ो।